श्रीचन्द्रदेवं शिवम् अद्वितीयम् भस्माविलिप्तं शशिशुभ्रवर्णम् पद्मासनस्थं सुखदं मुनीन्द्रम् वाकाय चित्तये सततं भजेऽहम्। साधो मन का मान त्यागो, साधो मन का मान त्यागो, काम क्रोध संगत दुर्जन की, काम क्रोध संगत दुर्जन की, ताते अहनिस भागो, साधो मन का मान त्यागो, साधो मन का मान त्यागो, काम क्रोध संगत दुर्जन की, काम क्रोध संगत दुर्जन की, ताते अहनिस भागो, साधो मन का दुख सुख दोनों समकर जाने, और मान अपमाना, सुख दुख दोनों समकर जाने, और मान अपमाना, हरख सोगते रहे अतीता, तिन जग तत पछाना, हरख सोगते रहे अतीता, तिन जग तत पछाना, काम क्रोध संगत दुर्जन की, काम क्रोध संगत दुर्जन की, ताते अहनिस भागो, साधो मन का
त्यागी खोजे पद निर्वाणा। उस्तत निंदा दो त्यागी खोजे पद निर्वाणा। जन नानक इह खेल कठिन है कि नहु गुरमुख जाना। जन नानक इह खेल कठिन है कि नहु गुरमुख जाना। काम क्रोध संगत दुर्जन की ताते अहनिस भागो। साधो मन का मान त्यागो। साधो मन का मान त्यागो। काम क्रोध संगत दुर्जन की। काम क्रोध संगत दुर्जन की ताते अहनिस भागो। साधो मन का मान त्यागो। साधो मन का साधो मन का मान त्यागो। साधो मन का मान त्यागो। बोल जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। प्यारी साथ संगत, साधो मन का मान त्यागो। गुरु तेग बहादुर साहब जन जी वैरागी बाणीअ सां सत्संग जी शुरूआत था कयूं। तव्हां सभिनी जो स्वागत आहे। वैराग्य शतक राजा भर्तृहरि कृत हिकिड़े राजा जे द्वारा लिखियल वैराग ते कुझु सूत्र तंहिं ते असां सत्संग करे रहिया आहियूं। 24 नंबर श्लोक ताईं ॿुधोसीं, 23 ताईं ज़मीन सां जुड़ियल ॻाल्हि हुई कि ये पृथ्वी जेका आहे पाणीअ सां घिरियल हिकु धरती मिट्टीअ जो टुकड़ो आहे। सुविधा जे लाइ आहे कि मनुष्य ऐं ॿिया प्राणी इन ते रही सघनि ऐं उपयोग करे अज्ञान खां मुक्त थियनि। पर माण्हू उन जो उपयोग करण जे बजाय उन में मोह में फासी वियो। ज़मीन में मुंहिंजो मुंहिंजो थी वियो, मुंहिंजो घर, मुंहिंजो प्लाट, मुंहिंजो मकान। त उहो चैप्टर हले पियो कि ज़मीन त हिते जी हिते ई हूंदी आहे हमेशह। इन जा मालिक मटिजंदा रहिया। केरु केरु ईंदा विया, आया ऐं विया। सिकंदर जहिड़ा बि हलिया विया ख़ाली हथ, हिकु इंच बि कोन खणी सघिया। तॾहिं बि माण्हू सम्झे नथो। माण्हू जी मूढ़ता जो अंत कान्हे। 24 नंबर श्लोक में इहो आहे, पहिरीं इहो वर्णन कयईं भर्तृहरिअ कि माण्हू ज़मीन जे थोरे टुकड़े ते अभिमान थो करे, सॼी ज़िंदगी उन में लॻाए थो छॾे। इहो कल्ह ॿुधोसीं। 24 नंबर श्लोक में ईअं आहे, भर्तृहरि चए थो कि इहा जेका स्थिति माण्हूअ जी आहे
कि ज़मीन खे सभु कुझु सम्झणु, कब्जो करणु, इहा वृत्ति पहिरीं न हुई। पहिरीं माण्हू अहिड़ा कोन हुआ पूर्व काल में। पहिरीं छा हो? पहिरीं उदार मना हुआ माण्हू। अहिड़ा अहिड़ा बि राजा थी विया आहिनि। राजा भरथरी थो चए, शायदि पंहिंजो ई नालो खणणु चाहींदो हूंदो, पर उहो चए थो अहिड़ा राजा थी विया आहिनि जिन अहिड़ी भूमि अनेक ॾिठी ऐं त्यागे छॾी, ईअं थो चए। अहिड़ा अहिड़ा राजा महाराजा थी विया आहिनि जिन भूमि दान करे छॾी, या अहिड़ा अहिड़ा राजाऊं बि थी विया आहिनि जिन महल खे, पंहिंजे बंगले खे, घर खे धर्मशाला सम्झो, रहिया महल में ई, पर बन से सदन सभे कर सम्झो। उन्हनि पंहिंजे सदन घर खे बि बन जंगल ई सम्झी करे केवल उपयोग कयो। अहिड़ो समय हो पहिरीं। केवल उपयोग कयो वियो ऐं ॾाढनि त जीते करे ॿियनि खे ॾिनी। परशुराम जहिड़नि राजपाट जीते करे बि दान करे छॾी। त अहिड़ा बि हुआ। ईअं न सम्झिजो कि सभु लोभी लालची माण्हू रहिया आहिनि शुरूअ खां। अॼु बि हूंदा कि उदार मन, उदार दिल वारा जेके सम्झंदा हूंदा कि खणी त कुझु वञिबो कोन, त लुटाए छॾ, ॾेई छॾ। अहिड़ा हूंदा, पर घटि हूंदा। पहिरीं वधीक हुआ। इन जो कारण छा आहे? इन जो कारण ॿुधाए थो 25 नंबर श्लोक में राजा भरथरी। वीचार छो मटिजी विया माण्हुनि जा? वीचार मटिजी वेंदो आहे त युग मटिजी वेंदो आहे, वातावरण ज़मानो मटिजी वेंदो आहे, केवल वीचार मटिजण सां। अॻे वीचार सुठा हुआ माण्हुनि जा, ॾाढो पहिरीं, भरतरीअ खां बि पहिरीं। वीचार इन करे सुठा हुआ छो त विद्या सुठी हुई, गुरुकुल हुआ, आचार्य हुआ। इहो 25 नंबर श्लोक में, पुरा विद्वतासी दुष्मवताम क्लेश हेतवे। अॻे गुरुकुल हूंदा हुआ त विद्या अहिड़ी ॾींदा हुआ आचार्य, जंहिंसां ॿार जो हू विकास थिए, आत्मिक विकास थिए। हुनखे इहो ॿुधायो वेंदो हो कि ये ज़मीन सभु कुझु कोन अथई, तूं गॾु कोन खणी वेंदे। त इन करे बचपन खां ई ॿारनि खे संस्कार पइजी वेंदा हुआ कि असां खणी त उहो ई कोन वेंदासीं, आत्मिक धन गॾु हलंदो, त पंहिंजो पाण खे सुञाणे वठूं, इहो ई असली कमु करे वठूं। त पूर्व काल में विद्या अहिड़ी हुई जो माण्हूअ खे जाॻाए छॾींदी हुई। पर पोइ वरी समय बीतजी वियो, समय अहिड़ो बीतियो जो विद्या जो उपयोग थियण लॻो यश पाइण जे लाइ। समय अनुसार परिवर्तन थींदो रहंदो आहे। त भरथरी चए थो समय जे अनुसार ईअं थियो, समय अहिड़ो मटियो कि माण्हू विद्या जो उपयोग करण लॻो यश पाइण जे लाइ, शास्त्रार्थ हाईलाइट थियण, डिग्री मिलण, विद्वान जी डिग्री मिली वञे, इन लाइ कंदो हो। पोइ वरी हिकु ॿियो बि समय आयो, उहो असां हाणे बि पिया था ॾिसूं। उहो भरथरी पियो थो चए कि हिकु अहिड़ो बि समय आयो आहे कि विद्या धन कमाइण जे लाइ थी वई। शिक्षा विद्या जो उपयोग छा में थियण लॻो? धन कमाइण में।
त माण्हू शास्त्रनि जो विद्या जो उपयोग करणु लॻा कि हिन सां पैसो कीअं मिले। ऐं हाणे वरी छा आहे, भरथरीअ पहिरीं ॿुधाए छॾियो कि हाणे ईअं थी वियो आहे कि विद्या त साइड कर, धन कीअं ईंदो उहो ॿुधाए। विद्या छॾण सां धन अचे थो त उहो मंज़ूर आहे असांखे, शास्त्र छॾण सां अगरि धन मिले थो त मंज़ूर आहे। इहो ई त थी रहियो आहे। जॾहिं अंग्रेज आया असांजे देश में त उन्हनि सभिनि खां पहिरीं छा कयो, उन्हनि सभिनि खां पहिरीं असांजी शिक्षा पद्धतीअ खे मटण जी कोशिशि कई। गुरुकुल उन्हनि नष्ट कया, पर ईअं टोड़ियनि कोन, हुननि जी चालाकी ॾिसो। ऐं हुन जी चालाकीअ में असांजा भोला भाला माण्हू कीअं फाथा। हुननि कुझु बि कोन कयो, हुननि केवल एतिरो चयो कि जेको असांजे स्कूलनि में पढ़ंदो, जेको सिस्टम असांजो आहे, स्कूल वारो सिस्टम, गुरुकुल वारो न, गुरुकुल वारो सिस्टम, जेको गुरुकुल में पढ़ंदो उनखे नौकरी कोन मिलंदी, जेको स्कूल मां पढ़ी ईंदो उनखे सरकारी नौकरी मिलंदी। उन्हनि केवल एतिरो कमु कयो, जंहिंजे करे सभु लॻी विया गुरुकुल छॾे करे स्कूलनि में ऐं कॉन्वेंट। त अंग्रेजनि इहा हली पॉलिसी कि कुझु हुननि नुक़सानु कोन पहुचायो, हुननि लालच ॾिनी कि जेको असांजे स्कूलनि में पढ़ंदो, स्कूल कहिड़ा जेके अॼुकल्ह जिते तव्हां पंहिंजे ॿारनि खे पढ़ाईंदा आहियो, छोटे लोग, तव्हां सम्झंदा आहियो हम बड़े लोग हैं, हम कॉन्वेंट में पढ़ाते हैं। धर्म जी दृष्टिअ सां उहो हेठि किरी पियो, उहो लालच में अची वियो। माण्हू इहो बि नथो चेक करे कि इहा शिक्षा असांजे ॿार खे छा पई थी सेखारे। माउ पीउ सोचे थो बसि कैरियर थो ठहे, भविष्य थो ठहे, हिन जो ठाहे भविष्य कैरियर। पर उन सां इहो थियो कि असांजा शास्त्र दूर थी विया ॿार खां। जेके शास्त्र आहिनि पुराण, इहे सभु दूर थी विया ऐं अहिड़ी स्थिति अची वई आहे जो माण्हू, युवा पीढ़ी शास्त्र पढ़ण बि नथो चाहे, ॿुधण बि नथो चाहे। ऐं इहो नंढो नुक़सानु न सम्झिजो। तव्हां त सिंधी त चई ॾींदा आहियो कि हा तो क्या हो गया, शास्त्रों में क्या रखा है, किथां ॿुधी ईंदा आहियो स्टैंडर्ड कंहिं माण्हूअ खां कि कुझु नहीं रखा। अरे त छा ख़ुशि आहियो? सिंधी समाज खां थो पुछां, शास्त्रनि खे छॾे करे छा तव्हां हिकु आत्मिक ज़िंदगी, आनंदमय ज़िंदगी जी रहिया आहियो? कॾहिं सोचिजो, वीचार कजो। या त तव्हांखे उहो ख़बर ई कान्हे कि उहो आनंद वारी ज़िंदगी थींदी कहिड़ी आहे। जीअं जानवरनि खे ख़बर कान्हे कि मनुष्य जी ज़िंदगी कीअं थींदी आहे, उहो हुन में ई हिरियल हूंदो आहे। या त ईअं आहे, बसि हलो पिया था, समाज खे थो चवां, बसि हलो पिया था कि हा शायदि ईअं ई थींदो आहे। ख़बर ॾाढा दफ़ा देर सां पवंदी आहे। कोई माण्हू बंदि कमरे में ई रहंदो हुजे त हुनखे ख़बर न हूंदी आहे कि खुलियल मकान कीअं थींदो आहे। पहिरियों दफ़ो जॾहिं उहो दरी कढाईंदो आहे तॾहिं हुनखे ख़बर पवंदी आहे कि छा मां पहिरीं कीअं पियो रहां। त ईअं ॾाढा दफ़ा माण्हू अंधकार वारी ज़िंदगी जीअंदो आहे, उनखे कुझु ख़बर ई न हूंदी आहे कि हिकु ॿी ज़िंदगी बि थींदी आहे, मुक्त ज़िंदगी, मुक्ति प्रदान करण वारी बि हिकु ज़िंदगी थींदी आहे। उन लाइ शास्त्र कथाऊं असांखे मार्गदर्शन कंदा। वेद त राजा भरथरी चए थो कि माण्हू शास्त्र ॿुधण बि नथा चाहिनि, पंहिंजे कम जी ॻाल्हि ॿुधण नथा चाहिनि, आध्यात्मिक उत्थान चाहिनि बि नथा।
केवल हू था थींदा वञनि लोभी, धन जा लोभी, जंहिंजे करे हीअ धरतीअ जो बोझ वधंदो थो वञे। ॾींहों ॾींहुं धरतीअ जो बोझ, धरतीअ खे बोझ भारी महसूस थो थिए इन्हनि माण्हुनि जे द्वारा जिन धर्म कर्म सभु छॾे ॾिनो। इहा ॾाढी दुख जी ॻाल्हि आहे। पृथ्वी रसातल में पई थी वञे धीरे धीरे। चाहे राजा चाहे प्रजा, हर को पंहिंजो कर्तव्य भुलिजी करे केवल धन जे पुठियां ई लॻो पियो आहे। पोइ राजा भर्तरी चए थो पुराणो ज़मानो ऐं हाणे जो ज़माने जो ज़िक्र पियो थो करे। चए थो अहिड़ो बि हिकु ज़मानो थी चुको आहे ॾाढो पहिरीं पूर्व काल, कि अहिड़ा माण्हू जेके प्रतिष्ठित हुआ पंहिंजे गुणनि जे करे, उहे जॾहिं मरी बि वेंदा हुआ त भॻवानु शिव उन्हनि जी खोपड़ी खणी करे उन्हनि जी माला पंहिंजे गले में पाइणु पसंदि कंदो हो। शिव जे गले में जेका माला आहे रुंडनि जी, मुंडनि जी, उहा अलॻि अलॻि चेंज कंदो रहियो आहे शिव। त उन में हिकु माला उन्हनि जी बि ठहियलु आहे जंहिंमें उन्हनि महापुरुषनि जूं आहिनि उहे खोपड़ियूं, जेके प्रतिष्ठित माण्हू हुआ, जेके हिन धरतीअ जा रतन हुआ। राजा भर्तरी चए थो हिकु उहे माण्हू हुआ, स जात को प्यासीन मद रिपूणा मूर्धनि धवलम कपालम यस्योचे विनिर्हित मलमकारम विधय। उहे बि हुआ जिन जूं मुंडियूं भगवान शिव गले में धारण पसंदि कयूं, छो त उहे अहिड़ा उदार मन हुआ। पर उन्हनि कॾहिं अभिमान कोन कयो। भगवान शिव उन्हनि खे पंहिंजो आभूषण ठाहियो, उन्हनि अभिमान कोन कयो। ऐं अॼु जे समय में अभिमान केरु पियो थो करे? भर्तरी जेको ॿुधाए थो, भर्तरी थो चए अॼु जे समय में उहे पिया था अभिमान कनि जिन खे उन्हनि जा नौकर चाकर केवल सलाम था कनि। हाणे नौकर चाकर सलाम करे इहा का ॾाढी वॾी ॻाल्हि आहे छा? ड्राइवर अगरि दरवाजो खोले कार जो, हू उन में अभिमान में भरिजी था वञनि। भर्तरी चए थो इहे जेके सलाम था कनि न, इहे इन लाइ था कनि कि उहो पेट भरण जे लाइ उन्हनि जी मजबूरी आहे। त जेके पेट भरण जे लाइ मजबूरीअ में तव्हांखे सलाम पिया था कनि, आदर था ॾियनि, उन्हनि जे अभिमान जे ज़्वर बुखार में तपो पिया था। ईअं थो चए ज़्वर भर, अभिमान खे बुखार थो चए भर्तरी, कि तव्हां उन बसि एतिरे में ई ख़ुशि, ॿियो तव्हां सभु भुलिजी विया। माना ॾींहों ॾींहुं माण्हूअ जे अभिमान जी क्वालिटी बि घटि थींदी वई आहे। भई अभिमान छा ते? ऐं अॼु अगरि ॾिसूं, अॼु त अञा अहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते अभिमान था कनि माण्हू जंहिंमें तव्हांखे खिल ईंदी, कुझु आहे ई कोन। तव्हां ई पिया ॿुधायो या आंटी पई ॿुधाए, हिकु हमरा जे नाले, उहो कंहिंखे पियो चए पंहिंजे कि भाई पैसो का वॾी ॻाल्हि कान्हे, इज़त कमाइण वॾी ॻाल्हि आहे। तव्हांखे ई पियो चए भाई इज़त भाई सुठी ॻाल्हि आहे, इज़त कमाए। कीअं कमाई अथई? त छा चई? उन्हनि जो अध्यक्ष आहियां। हार वार पहनवा के आया हूं। हिंदी बि था ॻाल्हाइनि, सिंधी थी करे। भई समितियूं ईअं ई छोटा मोटा छोकिरा 4-5 गॾु करे समिति ठही वई। वो समिति बर्थडे थे, भाई आज हमारे भैया का जन्मदिन है, हार पाइस, ढोल बोल कराए। पोइ वरी वो वीडियो ठाहे मोबाइल सां, भैया का जन्मदिन, इन में ख़ुशि। ऐं अहिड़ा अजीब मायूं जो बि थो ॿुधायां मैं, अजीब मायूं बर्थडे ते पंहिंजे घर में वेठियूं आहिनि,
उन्हनि जो जनम ॾींहुं आहे, हिकु त देखा देखी कंदियूं आहिनि न नकल, त उहो साफ़ नज़र अची वेंदो आहे कि नाटक थियूं कनि। केक कटींदियूं, सहुरे खे खाराईंदियूं, ससु खे फोटो वीडियो निकिरंदो, ऐं घोट खे स्वीटूं, उहो घोटु स्वीटूं आहे उहो, ऐं सभिनि खे खाराए करे हिकु ॻाइण वारो उन्हनि जे लाइ ॻाईंदो, हैप्पी बर्थडे टू यू, इहो पोइ वरी डांस कंदा पाण में, पोइ उहो फेसबुक ते, पोइ हुन ते लाइक्स ईंदा, वाह क्या बात है। ऐं हिकु डायलॉग अॼुकल्ह हली रहियो आहे, वाह बेटे मौज कर दी, है न। हू ख़ुशि, सहुरो बि ख़ुशि, ससु बि ख़ुशि कि असांजे ॿारनि वॾो कमु कयो आहे, इन ते अभिमान। ॿाहिरि निकिरी करे एॾा ख़ुशि, पोइ कोई पुछे भाई छा में ख़ुशि आहियो, तव्हां छा कयो अथव, त चवंदव कल्ह न ॾिठई आहे फेसबुक ते, न ॾिठई, फेसबुक न हलाईंदो हुई छा, पढ़ियल लिखियल कोन हुई छा, अलाए घणनि माण्हुनि कमेंट्स कया आहिनि, लाइक्स आया आहिनि, इन में अभिमान। तव्हां त न कंदा आहियो किथे, डीपीअ ते डीपी चेंज ते लाइक्स त अभिमान। इन अगरि ईअं कंदा हुजो त थोरो जागो, मूर्खनि जा लाइक्स कहिड़े कम जा, को समझदार कमेंट करे त सम्झ में बि अचे थो। त भरतरी चए थो माण्हुनि जो अभिमान जो स्तर किरंदो वियो आहे। अहिड़ियूं ॾाढियूं मिसालूं अथव, मां सम्झां थो तव्हां सम्झी विया। तव्हां रोज़ हरकतूं ॾिसंदा हूंदा माण्हुनि जूं, अलाए भॻवान ॼाणे तव्हां ख़ुदि बि कंदा हूंदा हरकतूं, हरकत में बरकत कोन हूंदी अथव। अनधिकृत चेष्टा, अनथक प्रयास, हाईलाइट थियण जे लाइ कुझु बि सस्ती लोकप्रियता, जंहिंमें बेस मजबूत न, कोई गंभीरता न, कोई दूरगामी दृष्टि रखी करे कयल कम न, बसि पंहिंजो बंगलो ॾेखारिणो आहे, फोटू ॾेखारिणा आहिनि, कपिड़ा बि अहिड़ा पाइणा आहिनि कि माण्हू सम्झनि इहे आधुनिक आहिनि, त पोइ लाइक बि उहे ई कंदा जेके अहिड़ा हूंदा। भरतरी चए थो कि थोरी प्रतिष्ठा पाए करे अभिमान जे बुखार में माण्हू अची वेंदा आहिनि। इन्हनि खे केरु सम्झाए कि तव्हांजी का इहा सुठी ॻाल्हि कान्हे, बेइज़ती पे थी थिएव। मन मूरख मनड़ा राम जो नालो धियाए, संसार अथई फानी तहसा न दिल लगाए। मन मूरख मनड़ा राम जो नालो धियाए, संसार अथई फानी तहसा न दिल लगाए। मन मूरख मनड़ा अभिमान छॾे मन मां निवड़त सभ सां धार। अभिमान छॾे निवड़त सभ सां धार। मुंहिंजी छॾे ॾे अहिड़ी कर तूं कार, कारू न जह
सत्संग सां कर तूं प्यार, मन मूरख मनड़ा राम जो नालो ध्यान। संसार अथई फानी, तहि साथ दिल लगा। करणी अहिड़ी का कर तूं सबखे जावणे। करणी अहिड़ी का कर तूं सबखे जावणे। दुखियन जी सेवा कर तूं जेका तोखे वणे। दुखियन जी सेवा कर तोखे वणे। भलो जे करे तूं ना सगीत बुरो ना कजां। मन मूरख मनड़ा राम जो नालो ध्याए। संसार अथई फानी, तैसा न दिल लगाए। मन मूरख मनड़ा, मन मूरख मनड़ा। त अभिमान त सुठो कान्हे, पर हू अभिमान त बिल्कुल बर्दाश्त कान्हे जंहिंमें बेस कुछ भी न हुजे, आधार कुछ भी न। मतलब हवा में हुजे, केवल हवा में, जमीन न हुजे जंहिंजी। जीअं मनी प्लांट पौधो, उनजी ज़मीन थोड़ी हूंदी आहे, पाणीअ जे बोतल में ई वधी वेंदो आहे। त जंहिंमें बेस न हुजे, आधार न हुजे, गंभीरता न हुजे, मथा 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 कोई माण्हू ओॾा में मेकअप करे, पैकिंग करे, त उनजो अभिमान मनी प्लांट वांगुरु आहे। उनजो त कुछ आधार भी कोन्हे, छा थिए तो अभिमान करे त करे भली, पर उनजे चक्कर में अचण वारनि खे शाबस आहे त ही सत्संग उन जे लाइ आहे। माण्हू चक्कर में अहिड़नि जी ईंदा अथव जेके तितलीअ वांगुरु फड़फड़ाईंदा आहिनि मथां ई मथां। न का गंभीरता, न को दूरदृष्टि, न विवेक, न का नीति, न को सिद्धांत, न को मूल्य। अच्छा, लॻंदा वरी उहे ई सुठा अथव, चमक दमक वरी उन्हनि में हूंदी अथव, छो त उहे मथां मथां सस्ती लोकप्रियता वारो सॼो उन में ई लॻाए छॾियईं, पैकिंग में ई। को बॉक्स खाली हुजे, माण्हूअ खे जेतिरा भी पैसा हुजनि उनजी पैकिंग में लॻाए छॾे त पैकिंग सुठी त थींदी न। ऐं कोई माण्हू पैसा गिफ्ट वठण में लॻाए, अंदरि पैकिंग जहिड़ी तेड़ी करे, त ॾिसण में कहिड़ो सुठो लॻंदो पैकिंग वारो। त जेको उन पैकिंग में फासे उनखे छा चइबो, मूर्ख। त इहो बेस जेको आहे उहो ज़रूरी आहे। बिना गंभीरता, बिना सिद्धांत जे जेका ॿाहिरीं उहा आहे उहा टेम्परेरी आहे। म्यूज़िक में भी हिकु असांजो भारतीय शास्त्रीय संगीत थींदो आहे, उहो ॾाढो गंभीर हूंदो आहे। उनजो बेस
बेस ॾाढो मजबूत हूंदो आहे, साधना उनजी गंभीर हूंदी आहे, रियाज़ प्रैक्टिस। ऐं जेको फॉरेन जो म्यूज़िक आहे त सुठो, ॾाढो सुठो आहे, पर उहो मथां मथां आहे। मथां मथां जीअं हार्ट टचिंग आहे, पर हार्ट ताईं पहुचंदो आहे, आत्मा ताईं न। ऐं हार्ट में बि ॿ थींदा आहिनि न, हिकु हार्ट थींदो आहे प्रेम वारो, पर हिकु हार्ट थींदो आहे हृदय जंहिंखे चइबो आहे रुअण वारो। त फॉरेन जो म्यूज़िक मथां मथां हार्ट टचिंग त थींदो आहे, आत्मा ताईं न। हाणे इन्हनि में जेके कॉर्ड्स थींदा आहिनि म्यूज़िक में, फॉरेन जेके कॉर्ड्स थींदा आहिनि, अहिड़ा अहिड़ा कॉर्ड्स अची विया आहिनि कि हू भैंसा मेन सुर गुम, सा गुम, सा त हूंदी कोन्हे न। भाई जेके अॼुकल्ह अचनि था फिल्मी गाना, त अजीब अजीब कोड कोन हूंदा आहिनि, अजीब ई, जंहिंमें उहो नोट आहे ई कोन। सा मतिलबु उहो नोट जेको उन में आहे, भाई जीअं असांजा आहिनि साग पाए त हूंदी न, जेके उन राग में सुर अचनि था से त हूंदा ई न, त उहो बेस आहे। उहो तव्हां कोन सम्झंदा, ही सम्झंदो ऐं मां सम्झंदुमि। असांजे शास्त्रीय संगीत जो आधार उहो आहे जेको ॻाइण वारे खे पूरी सपोर्ट करे हलंदो आहे। उहो ॻाइण वारो भिटकंदो कोन, छो त उहो जुड़ियल आहे उन सुर सां, उहो सुर उन सां गॾु हूंदो। ऐं हुन में जेको आहे उहो मेन सुर हटी वियो, लॻंदा सुठा आहिनि, अलॻि ई सुर अची अची करे हुन गाने जो सुंदर उहो वधाईंदा आहिनि मेलोडी। पर कल्पना करे ॾिसो, जीअं आधार न हुजे मनी प्लांट वांगुरु, कि संगीत जो उहो सुर आहे ई कोन जेको ॻाए पियो थो, ॻाइण में उहो आहे ई कोन, पर उहे सुर ॿिया हलनि पिया था, सुठा लॻनि पिया था, पर उहे मथां मथां आहिनि। वापसि माण्हू खे अचिणो पवंदो उन में सुरनि में जेके बेसिक आहिनि। त अभिमान ओड़ो माण्हू जेको अॼुकल्ह अभिमान थो करे न, उहो पियो थो करे जेको बेसिक आहे ई कोन, मथियों मथियों आहे। कल्चर उधारो, खाइण उधारो, घुमण फिरण बि उधारो, जेको असांजो भारतीय संस्कृतीअ सां जंहिंजो मेल आहे ई कोन। कपिड़ा उहे उधारा, भली ठहनि चाहे न ठहनि। त इनखे चइबो आहे कि पंहिंजो बेस भुलिजी वञणु, आधार ज़मीन छॾे ॾियणु, ऐं मथां मथां हू धारण करणु ॿिए जी संस्कृति, ऐं उन ते वरी उॾामणु, उन ते अभिमान करणु। राजा भरथरी इहो ई पियो थो चए कि सभु माण्हू हल्के फुल्के अभिमान में ई तरनि पिया था, ज्वर में तपनि पिया था। ऐं उहे ई माण्हू वरी चमचागिरी बि त कनि पिया था, छो त उन्हनि खे इहो सभु मेंटेन करण लाइ खपे पैसो। त पैसो किथां ईंदो? उन लाइ पाण खां जेको वॾो अथनि उन जे अॻियां झुकनि था ऐं उतां कमाइनि था। राजा भरथरी चए थो हिन 27 नंबर श्लोक में, हाणे जेको अचे थो, चए थो ॾिसो, मूंखे न को हवा में उॾामिणो आहे, न को मूंखे कंहिंखे इम्प्रेस करिणो आहे, ऐं न कोई मूंखे को बुख पई आहे जो मां धनवाननि जी वञी करे चमचागिरी कयां, कि मां राजाउनि वटि वञी करे ऐं याचना कयां ऐं उनजी कूड़ी तारीफ़ कयां। मां को नट आहियां छा? न नटा, न विटा, न गायका। भरथरी ही श्लोक अथई उन्हनि जे लाइ जेके
ख़ुशामद करे ॻाईंदा आहिनि ॿिए जी तारीफ़ में पैसनि जे लाइ। चए थो नको मां नट नट जेको कर्तव्य ॾेखारे करे मनोरंजन करे। ॾाढा माण्हू कंदा आहिनि नची टिपी मनोरंजन करे। रोटिया कारण पूरे ताल आप पछाणे धरती नाल। पंहिंजो पाण खे धरतीअ ते बि फिटी कंदा, अहिड़ा अहिड़ा कर्तव्य ॾेखारींदा कि साम्हूं वारे जो मनोरंजन थोरो थी वञे, सेठ माण्हूअ जो या सेठ जे पुट जो, त असांखे कुझु धन मिली वञे। राजा भरथरी चए थो नको मां नट आहियां, नको मां भांड आहियां, नचण वारो या नचाइण वारो। ॾाढा थींदा आहिनि कि पाण कुझु कोन कंदा आहिनि, विच में दलाल हूंदा आहिनि कि ॿिए जे मनोरंजन जी व्यवस्था करे ॾींदा आहिनि। त चए थो मां उहो बि कोन आहियां, न नटा न विटा न गायका, नको मां हू गायक आहियां जेको पैसनि जे लाइ ॻाईंदो हुजे। न नटा न विटा न गायका, न च सभे तरवाद चुंचव, ऐं न कोई मां लंपट आहियां। लंपट लोफर, नको मां उहो आहियां जेको किरियल स्तर जूं ॻाल्हियूं कयां। त ठीकु आहे, त मूंखे कुझु खपे ई कान जो मां इन खे ईअं सम्झो, कोई राजा भरथरी खे अची करे ॾेखारियो कि मूंखे ॾिसो केॾी गिफ्टूं मिलियूं आहिनि, केॾो धन मिलियो आहे, केॾो पैसो मिलियो आहे। राजा भरथरी चई सुठी ॻाल्हि आहे। वरी चईंसि मुंहिंजी तारीफ़ बि थी, जेॾी महिल मां ॻायो, जेॾी महिल नृत्य कयो, बढ़िया बढ़िया मनोरंजन कयो। त राजा भरथरी खे चवणो पियो कि मतिलबु तूं मनोरंजन करे जेको पैसो कमाए आयो हुई उन ते अभिमान करीं थो, सो त ठीकु आहे, पर मूंखे वरी तूं नंढो थो सम्झी पाण खां। त हाणे पोइ मुंहिंजो जवाबु ॿुध, न नटा न विटा न गायका, न च सभ्य तरवाद चुंचव, नको मां लोफर आहियां, तूं चाहीं तो मां बि तो वांगुरु कयां त मां न करे सघंदमि। इहा हिकु शिक्षा आहे सभिनीनि जे लाइ कि धन जे लाइ किरी न पओ। नको मां उहो गायक आहियां कि मां भॻवान जा गुण ॻाइण छॾे करे इन्हनि धनवाननि जा गुण ॻायां। ॻाईंदा आहिनि न ॾाढा ॼणा। हिकिड़ी मां ॾिठी हुई 50 साल शादीअ खे थिया हुआ उन्हनि खे, 50 साल शादीअ जी एनिवर्सरी, माना 75 साले जो उहो भाई ऐं उनजी ज़ाल बि उन खां थोरी नंढी। उन्हनि बि प्रोग्राम रखियो ऐं उन जी ख़ुशामद में ॻाइण वारा ॻाइनि पिया कि छा त जोड़ी आहे, छा त ठहे थी, बीह सघनि कोन पिया, हसी तो फसी। हसी तो फसी जो मतिलबु आहे कि जीअं मछलीअ खे दाणो विझिबो आहे न ऐं फासंदी आहे, त जेॾी महिल तव्हां खिलिया माना मूंखे ख़ुशी थींदी आहे कि तव्हां सम्झी विया, माना सहमत आहियो मूंसां। न त ॾाढा माण्हू बूथ सुॼाईंदा आहिनि न ईअं कंदा आहिनि, इन में बि फासी विया। त हाणे तव्हां त ईअं न कंदा। ॾाढा ईअं बि कंदा आहिनि कि जेको मां चवंदो आहियां न उन ते इहो कमेंट पास कंदा आहिनि कि हा त ख़ुशी न मल्हाईंदासीं छा ॼण, ॿियो कहिड़ो अवसर आहे बाक़ी असांखे ख़ुशि थियण जो। त पोइ धिकार अथव जीवन खे कि तव्हांखे ख़ुशीअ जो अवसर इहो ई मिलंदो आहे कि 75 साल जी उमिरि में दादा दादीअ जो उहो मल्हाइणो आहे। तव्हां वटि ॿियो कुझु ऑप्शन ई कोन्हे ख़ुशी मल्हाइण लाइ। त तव्हां खिलिया त सुठी ॻाल्हि आहे। उन्हनि जी बि तारीफ़ में ॻाइण वारा ॻाईंदा आहिनि, पैसा वठी ईंदा आहिनि, हो बि घोरींदा आहिनि, ही वठंदा आहिनि। त भरथरी चए थो मां उहो कोन आहियां। असांखे ॾाढा ॼणा ॿुधाईंदा आहिनि कि हेतिरा कमाया, असांखे हेतिरा मिलिया, हिते प्रोग्राम कयोसीं 20,000, त 20,000 त असांखे घोर ई मिली वई।
हाणे हिकु ॻाल्हि ॿुधायो, मिली वञण जो अभिमान कबो आहे छा? न न, भई तो कंहिंखे ॾिना हुजनि त उहो ॿुधाए, उन जो अभिमान कर। तो 20 रुपया बि ॾिना हुजनि, हलो इन्हनि खे त छॾियो, जेके कमाए आया, तव्हांजी छा प्रतिक्रिया हूंदी आहे? कंहिं अगरि 20,000 घोर में कमाया, तव्हांजी बि त लार टपकी वेंदी आहे। मां ॾिठो आहे आम माण्हू जिनजो कोई लेन न देन, उहे बि ॻाल्हियूं कंदा आहिनि, भाई कल्ह हिनखे पैसा ॾाढा सुठा मिलिया। अरे त तुंहिंजो कहिड़ो मतिलबु? तूं न उन जात जी, न तुंहिंजी कैटेगरी, न तुंहिंजो को कॉम्पिटिशन आहे उन सां। कोई बहिराणे वारो, कोई लाॾनि या माता जी चौकीअ वारो कमाए वियो, त तोखे छा, तुंहिंजो कहिड़ो मतिलबु? माण्हू, आम माण्हू बि उन में इंट्रस्ट वठंदा आहिनि। त तूं इंट्रस्ट कंहिंमें थी वठी कि कंहिंखे मिलिया, घोरजी करे मिलिया कंहिंखे पैसा, त स्तर त न करायो पंहिंजो। कॾहिं ॾियण वारे ते इम्प्रेस थियो न, ॾियण वारे सां बि, कि कंहिं लख रुपियो ॾिनो कंहिंखे, त काश असां बि अहिड़ा थियूं ॾियण वारा। इहा शिक्षा वठबी आहे न। त भरथरी हुनखे चयसि तो भॼ हितां, मूंखे तो ॿुधाई हेतिरो गिफ्टूं मिलियूं आहिनि, हेतिरो पैसो ॾिनई राजा। सुदामो एॾो ग़रीब हो, ग़रीबीअ में पियो ॾींहं कटे। उनखे को ऑफर आयो कि तूं ॻाईंदो सुठो आहीं, त हली करे राजा जे अॻियां ॻाए, उनजी तारीफ़ में ॻाए। हिकु ॿियो उनजो ब्राह्मण दोस्त हो, वठी वियसि ज़बरदस्ती। त वियो बि सही सुदामो, पर राजा जा लक्षण ॾिसी करे तारीफ़ त कोन निकितसि, चेतावनी ॾेई आयसि 2-3 कि मूर्ख पंहिंजो जीवन पियो तो बर्बाद करी, भगवान जो भॼन छो नथो करी? त राजा गुस्से में अची वियो हुअसि। इन्हनि कोन कयो कॾहिं समझोतो, इन्हनि ॻायो त भगवान जे लाइ ॻायो। त भरथरी बि चए थो कि असां ॻाईंदा, मां न को चापलूस आहियां, न को मां नचण हू आहियां, मां केवल भगवान जे लाइ ॻाईंदमि, भगवान जे लाइ कविता लिखंदमि। उन्हनि जो हाल छा थो थिए? जेके अभिमान में भरिजी धन जो अभिमान करे ऐं पैसा विरहाईंदा आहिनि, पंहिंजी तारीफ़ कराईंदा आहिनि, पैसा विरहाए करे पंहिंजा गुण ॻाराईंदा आहिनि। उन्हनि जो जेको हश्र थिए थो, 28 नंबर श्लोक में राजा भरथरी चए थो कि इहे जेके राजा, जेके भोग विलासनि सां भरपूर हुआ, जिन जा वॾा वॾा नगर हुआ, उन्हनि जे सेवा में बीहंदा हुआ माण्हू, विद्वान बि उनजी नौकरी कंदा हुआ, सेना जिन वटि हुई, उहे बि हलिया विया। काल खे परिणाम आहे। भरथरी तो चए कि कालाय तस्मै नमः। काल खे कोई नमस्कार कंदो आहे छा? भरथरी नमस्कार छाजे करे तो करे कि हे काल देवता, तोखे नमस्कार आहे कि तो वॾनि वॾनि राजाउनि खे बि धूड़ में मिलाए छॾियो। केॾां वियो उहो चमचा, केॾां विया तारीफ़ करण वारा? सिर्फ़ यादुनि में रहिजी विया, सिर्फ़ यादुनि में। सर्व यस्य वशाद गता स्मृति पंथ, कालाय तस्मै नमः। कुछ सोच समझ सियाणा, दुनिया थई धर्मशाला। कुछ सोच समझ सियाणा, दुनिया थई धर्मशाला। रहे दो ना हित कोई, चाहे सेठ हुजे बाला। रहे दो ना हित कोई, चाहे सेठ हुजे बाला। कुछ सोच समझ सियाणा,
दुनिया थई धर्मशाला। कुछ सोच समझ सियाणा, दुनिया थई धर्मशाला। वडा वीर वया विद्वान, गुणवान वया के। वडा वीर वया विद्वान, गुणवान वया के। वया पीर अमीर फकीर, धनवान वया के। वया पीर धनवान वया पीर अमीर फकीर, धनवान वया के। वया शाह सिकंदर भी, जिंजा हथड़ा बई खाला। कुछ सोच समझ सियाणा, दुनिया थई धर्मशाला। रह दो नाहित कोई, चाहे सेठ हुजे बाला। कुछ सोच समझ सियाणा, दुनिया थई धर्मशाला। आहे काल बली अहेड़ो, ॾींदो रहण नाहित कहे खे। आहे काल बली अहिड़ो, ॾींदो हित कंहिंखे। जॾहिं वक़्तु थियो पूरो, ॾिनई रहण न रावण खे। जॾहिं वक़्तु थियो पूरो, ॾिनई रहण न रावण खे। वया परमानंद जहिड़ा, जंहिंजा लखे हुआ रखवाला। सोच समझ सियाणा, दुनिया थई धर्मशाला। जंहिं कविअ भजन लिखियो आहे परमानंद, उन जीअर ई लिखी छॾियो हो वया परमानंद जहिड़ा। पर हाणे इहो कवि कोन्हे संसार में, पर इन जे पुठियां असां चऊं पिया था वया परमानंद जहिड़ा, पर लिखी पाण ई वियो आहे जीअर ई। हो वया परमानंद जहिड़ा, जंहिंजा लखे हार रखवाला। कुछ सोच समझ सियाणा, ये जलेबियूं अहिड़ा भॼन ठाहिनि न कि वया दादीअ जहिड़ा। जीअर ॻाइनि न हिमत अथनि त चवंदियूं आहिनि न असां जीअर ई मुक्त आहियूं, जीअर ई हम मुक्त हैं। त ॻायो अहिड़ा भॼन कि वया दादीअ जहिड़ा, वया दादी वेचारीअ जहिड़ा। ईअं चऊं न वया दादी वेचारी, मारे दादी पुठियां पइजी वञेसि इहा महांगी चप्पल खणी करे, छो त जलेबियूं आहिनि। त काल खे नमस्कार तो करे राजा भरथरी, काल के प्रणाम।
जलेबियूं कोन कंदियूं कॾहिं किन काल खे परिणाम आहे जंहिं वॾनि खे धरतीअ ते सुम्हारे छॾियो, लेटाए छॾियो, अभिमान यादुनि में रहिजी वियो। माण्हू शादी कंदो आहे, को 10 लख ख़र्च कंदो आहे, को 20 लख रिसेप्शन में, त ॿुधायो घणा ॾींहं स्मृतियुनि में रहंदो आहे उहो। पोइ तॾहिं बि नथा सम्झनि मूर्ख कि सॼी ज़िंदगी जी जमा पूंजी था लॻाए छॾनि उन में, मिलणो कुझु बि कान्हे। त कंहिंजो बि अभिमान, कंहिंजो बि ॾेखाव, शो ऑफ वधीक टाइम यादि में न रहंदो आहे, माण्हू भुलिजी वेंदा आहिनि। केवल भगत यादि रहंदो आहे। हिकु सुठी ॻाल्हि थो चए हिते भरथरी, उहो 3 नंबर सलोक आहे कि तूं हे मुंहिंजा मन, तूं ॿियनि खे ख़ुशि करण में जीवन बर्बाद पियो थो करे। इन खां सुठो अंतर्मुखी थी करे पंहिंजे भीतर वेठल परमात्मा खे छो नथो यादि करी। उहो परमात्मा तोखे सभु कुझु ॾेई छॾींदो। इहा ॻाल्हि बि चए थो, लालच नथो ॾे भरथरी। हू चए थो तुंहिंजे भीतर वेठल परमात्मा छा घटि आहे छा? हू सर्व समर्थ आहे, सभु कुझु ॾियण में हू सक्षम आहे। अगरि तोखे खपई बि त तूं अंतर्मुखी थी करे उन जा गुण ॻाए न। प्रसन्ने त्यंतः स्वयं मुदित चिंतामणि गणो, तुंहिंजूं चिंताऊं बि लाहे छॾींदो। विविक्त संकल्प किम भिलषितम पुष्यति न ते। ॿियनि जी चमचागिरी थो करे, माण्हुनि जी, छो त विश्वास कान्हे। माण्हुनि ते विश्वास आहे, भॻवान ते विश्वास कान्हे। पर हिकु ॻाल्हि इहा बि आहे कि अंतर में वेठल परमात्मा को ईअं इच्छाऊं पूरियूं कोन कंदो आहे। सक्षम आहे, समर्थ आहे परमात्मा, पर हीअं निर्मल बाबा वांगुरु दुकान खोले कोन वेठो आहे उहो। अगरि ईअं हुजे त सभु ओॾां भॼनि। भरथरी एतिरो थो चए कि तुंहिंजूं जेके आवश्यकताऊं आहिनि उहो परमात्मा पूरियूं कंदो। अगरि करणियूं ज़रूरी आहिनि त, ऐं ॿिए बि अभिलाषाऊं आहिनि त उहो छो नथो करे सघे? नथो करे त ठीकु आहे, कुझु कारण हूंदो, तूं उनखे छो थो छॾे ॾीं? उन वॾे राजा खे छॾे करे माण्हुनि जी चमचागिरी थो करे। इहो ठीकु न आहे। त हिकु केवल असां सलोक छॾे ॾिनोसीं 29 नंबर, उहो वैराग सां संबंधित आहे। हिते असां उहो सुभाणे खणंदासीं 29। हिते पाण सत्संग खे विराम था ॾियूं। बोल जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय।